खबरदार भाई इहो हथियार मूंखे ॾे। खबरदार जो मूं टेको वधो आहे। भाई इन ही हथियार सां पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले करे न त छा कने? मां चवे थी अॻिते न वध। तो बिजली सां फिटायो आहे, बिजली सां जेका हिकिड़े झटके में घर जा बल्ब साड़े छॾींदी आहे। अचो अचो मारो अचो। सिपाही सरोटा शर्म कोन थो अचे? इन्हनि खतरनि जे चाण ते अची तूं मूंखे ॿुधाइणा वई। नूरल भुरल हिन माईअ हिन फ़क़ीरनि ते तशदुद कयो आहे ऐं हिन फ़क़ीरनि हाणे केस करायो आहे। अदा ये जेके खदना फ़क़ीर आहिनि न, ये वाचूड़े जे घर जे दर ते वञी ज़ोरी वाचूड़े खे खणी पिया वञनि। हवा पंहिंजे मुड़ुस खे बचाइण जे लाइ खदड़नि खे ॿ टे तलियूं आहे कॾहिं तो कहिड़ो ॿियो थींदो न। छा जूं तलड़ियूं? असांखे 5 फुटनि जा डंडा आयासीं, डंडा। ऐं तो कूड़ ते केॾियूं थियूं हलो डंडा किथे आ? सनड़ियूं तलड़ियूं हुयूं। तरस मां सम्झीसि। मां एसएसपी सां ॻाल्हायां तो हींअर जो हींअर ते तव्हांजो सिपाही सरोटो जेको आहे न इहो त दौर लॻो पियो आहे। ॻाल्हाया न तकड़ थोरी आहे ऐं नूरल ऐं जीअं चओ तीअं कंदासीं। असां चाहियूं था त पाण में ॻाल्हियूं करे तेज मड़े लाइ मिटी कयूं। इहा ॻाल्हि जेकॾहिं पुलिस ऐं अख़बार वारनि वटि न पहुचे त चङी ॻाल्हि आहे। ऐं ठीकु आहे तव्हां ई फ़ैसिले जी तारीख़ ॾियो ऐं जाइ ॿुधायो। असां उते बाक़ाइदे फ़ैसिले लाइ पहुचींदासीं। न असां फ़ैसिलो कोन कराईंदासीं। असां ते तशदुद थियो आहे। बसि करियो। अरे ते तव्हांखे मेले में वेंदा उते तव्हां तशदुद कोन थींदो आहे। हा उते पाण खे सही कान लायो न। हाणे जेकॾहिं हिकिड़ी औरत जो तव्हांखे ॿ टे दंशड़ियूं लॻियूं हूंदियूं त पोइ छा थी पियो? हा पर असां बसि कर तारा ॾेखारी न तोखे बि ॾींहं जा तारा। अदा नूरल जेॾी महिल बि तव्हां चवंदव न असां सभई फ़ैसिले लाइ तयारु थी वेंदासीं। ठीकु आहे, मसइले जो हल निकिरी वियो। इहो फ़ैसिलो असां पंहिंजी बैठक ते रखियो आहे। ऐं नूरल भुरल कुझु बि थिए पर हिन ग़रीबनि वीचारनि जो इंसाफ़ थिए। इंसाफ़ थींदो, सभिनी सां थींदो। इहो वचन आहे नूरल जो, इहो वचन आहे भूरल जो। हलो हलो बाबा हलो। हेलो न तू भुली हूंदी नूरल भूरल इहो कम ई न कंदा। सफ़ा पकी ॻाल्हि आहे। ठीकु आहे त पोइ तूं फोन बंदि कर त मां ॾिसां थी। छा थियो आदि? छा वरी छा थियो? कारो मुंहुं थियो असांजो। कारो मुंहुं छो थियो आहे? मां त हाणे आईनो ॾिसी आई आहियां। सफ़ा बाबरा शरीफ़ थी लॻा। उहो कारो मुंहुं न जेको मेकअप लाइण खां पोइ थींदो आहे। पर असांजे मुड़ुसनि असांजा मुंहुं कारा करे छॾिया। छा थियो आहे नूरल भुरल खे? उन्हनि खे कुझु बि कोन थींदो। उहे वतन त खदड़नि जा फ़ैसिला कंदा। हाँ खतरनि जा फ़ैसिला? चवी छा थी? हींअर फोन ते अदीअ हाजुल ॿुधायो जेका हवा जे घर जे भरिसां रहंदी आहे। चवे पई त हवा खे ॿधण जे लाइ खदड़ा पुलिस खे वठी आया छो त हवा खदड़नि खे लठियूं हुयूं। नूरल भूरल अचे विच में पया हवा खे थाणे जी हवा खाइण खां बचाए विधऊं ऐं वरी खदड़नि जो फ़ैसिलो करण लाइ हामी भरी अथऊं। ऐं ज़ुल्म असां जिन मुड़ुसनि जे कुलनि ते कुॾूं थियूं उहे हाणे खदड़नि जा फ़ैसिला कंदा। अचण ॾे ॿिन्हिनि खे त अॼु हिके कहाणी थियूं कयूं। हा पाण खे त कुझु कोन थो थियनि पोइ असां ई ॿुॾी मरूं ॿियो छा? ॻोठ जूं मायूं त अचे असांजो मुंहुं पटींदियूं न। चवंदियूं मायूं ॿुॾी न थियूं मरो। तव्हांजा मुड़ुस वतन था खदड़नि जा फ़ैसिला कंदा। सबर कर अदी सबर कर। इन्हनि खदड़नि जा फ़ैसिला थियण खां पहिरियां पाण पंहिंजो फ़ैसिलो कंदासीं। जो मां आहियां हाजानी होॾ ते चढ़ियसि न त लोड लाहे छॾींदीमान। ईअं त मां बि माधाणी आहियां। जेकॾहिं फेरो खादुमि त मुल्क लसी लसी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।